नासिन कोटड़ी जे खानापुर वारे इलाइक़े में बागड़ी बिरादरी जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण जे नतीजे में घरनि अंदरि पियल समूरो सामान सड़ी रख में तब्दील थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि नवीद पंवर। जी नवीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी कोटड़ी भरिसां खानपुर वारे इलाइक़े में बागड़ी बिरादरी जे केतिरनि ई घरनि खे ओचितो बाहि लॻी वई आहे, जंहिं सबबु घर अंदरि पियल समूरो सामान जेको आहे अलाह तला घरेलू शयूं समेत सड़ी रख थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां, मक़ामी रहवासियुनि मूजिबि बाहि जो ओचितो लॻी तेज़ी सां पकड़जण सबबु घरनि जो जेको मुकमल सामान आहे उहो सड़ी फो थी वियो आहे। इतलात मिलण ते फायर ब्रिगेड जेकी गाॾी आहे उहा तमामु देरि सां पहुती, जंहिं सबबु घर जो समूरो जेको सामान आहे उहो सड़ी रख थी वियो आहे। मुतासिर ख़ानदान अख़्तियारियुनि खां फौरी तौर माली सहायता आरज़ी रिहाइश जो मुतालबो कयो आहे। पुलिस लाॻापियल इदारनि ऐं वाक़े वारे बाहि जी जांच शुरू करे छॾी आहे। जी नवीद पंवर, महिरबानी जी।